मंछर ढंढ खे डीसी जामशोरी जी निगरानी में आरडी 14 वटि कट ॾिनो वियो। 5 यूसीस ॿुॾण जो ख़दशो। मंछर में पाणी जी सतह 123 आरएल ते पहुचण बैदि ज़िले इंतिज़ामिया पारां मंछर खे कट ॾिनो वियो। पाणी तेज़ी सां आबादी ॾांहुं वधण लॻो। यूसी वाहड़, बूबक, जाफराबाद, यूसी आराज़ी, यूसी चना पाणी हेठि अचण जो ख़दशो। ज़िले इंतिज़ामिया पारां इम्कानी तौरु मुतासिर थींदड़ इलाइक़ा ख़ाली करण जूं हिदायतूं जारी, दॾपलाण जारी। सेवण शहर के खतरो हो, उन लाइ मंछर के कट हयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेवण में लेफ्ट बंद जे दौरे दौरान ॻाल्हाईंदे चयो त मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 आरएल थी वई आहे। सेवण शहर जे ॿुॾण जो खतरो हो, जंहिं सबबि मंछर खे कट ॾिनो वियो। कट सां संदसि अबाणो शहर वाहड़ बि ॿुॾी वेंदो। एसएल बचाव बंद खे बि कट ॾेई सघे थो। जोही तालके में ॿोॾि जे पाणी बहिराड़ी खे ॿोड़े छॾियो। घरनि अंदरि पाणी काहे पियो। समय कचा घर ड्रही पट ॿोॾि मुतासिरनि जी वाहड़ नथी निटण। उस में मासूम ॿारनि समेत बेयारो मददगार वेठल। जोही दादू रोड ते ख़ानगी ॿेड़ी सर्विस शुरू। रिंग बंद ते दबाव बरक़रार। शहर में आम वाइपे जी शयुनि जी खोट पैदा थी वई। वारा शहर जे 10 वार्डनि में पाणी पहुची वियो। तालके जूं वधीक 3 यूसीस पाणी हेठि अची वयूं। ॻोठ गुलबुरड़ो, पुठियो खान चोलियाणी, झूणाणी रज़ा, मोहम्मद खान चांडियो समेत केतिरनि ई ॻोठनि जा समें माण्हू नसीर शाख, सिम शाख ऐं रोड ते वेठल। बखनि में पाह थियण लॻा। गुज़िरियल ॾींहुं पाणी वहिकरे में लुड़ी वियल नींगर जो लाश। गाजी ठावड़ शहर के ॿोड़ींदड़ पाणी नसीराबाद जी हद में दाख़िल थी वियो। पाणी में फाथल गाजी ठावड़ वासियुनि खे अञा ताईं रेस्क्यू न कयो वियो। शहरी पाणी में फाथल तेज़ी सां वधंदड़ पाणी नसीराबाद जे केतिरनि ई नंढनि वॾनि ॻोठनि खे विकोड़े छॾियो। शहर ॿुॾण जो ख़तरो। सांगड़ सिम नाले खे लॻल घारो हफ़्तो गुज़रण बावजूद बंदि न थी सघियो। समय ॻोठ ॿुॾी तबाह। पाक आर्मी ऐं नेवी पारां फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी। यूसी 22 चक ऐं 30 चक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे बरसात मुतासिरनि जे ॿाहिरि न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। मटियारी जे देहदरी मोरी जो दर टुटण खां पोइ छिंडण शाख में पाणी जो दबाव तेज़ी सां वधण लॻो। मक़ामी ज़मींदार ऐं ॻोठाणा बंद ॿधण में रुधल। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। सिंध जे बरसात मुतासिर इलाइक़नि में पाक फौज पारां रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। कंबर शहदादकोट ज़िले जे तालके नसीराबाद जे भरपासे में ॿोॾि जे पाणी में फाथल माण्हुनि खे हेलीकॉप्टर ज़रिए महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो। मुतासिरनि में खाधे पीते जी शयूं विरहायूं वयूं। मौला रहम कजा पाकिस्तान मथां हिन गरीब अवाम जो छा थींदो। सिंध में ॿोॾि सबबि फ़नकार तबिको बि मुआशी तौर बदहाल थी वियो। मुतासिर फ़नकारनि ऐं सागिंदनि जी कंहिं सार न लधी। फ़नकारनि जी ॻाए हुकूमत खे वाह जी अपील। सिंधु दरिया में पाणी जे वहिकरनि में लाथ अचणु शुरू। सखर बैराज वटि 24 कलाकनि दौरान 15,000 क्यूसेक लाथ आई। सखर बैराज वटि पाणी जी सतह 5,44,650 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि आख़िरी वॾे वहिकरे में लाथ। गुडू वटि पाणी जा वहिकरा 4,84,795 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज ते पाणी जी सतह बरक़रार। वहिकरा 5,84,691 क्यूसेक ताईं पहुची विया। सखर ऐं कोटड़ी बैराजनि ते मथाएं दर्जे जी ॿोॾि बरक़रार।
आबादी खे बचाइण लाइ मंछर ढंढ खे कट ॾिनो। तेज़ हवाउनि सबबि पाणी ओवरटॉप थी रहियो हो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो त मंछर खे कट ॾियण खां अॻु 5 यूसीस खे ख़ाली करायो वियो। रिलीफ कैंप्स में सिहत जूं सहूलियतूं ॾियण जी कोशिश कई पई वञे। ॿोॾि सबबि केन शाह, मेहर ऐं जोही घणो मुतासिर थिया आहिनि। सूबाई वज़ीर मौज ॿोॾि मुतासिरनि जी बहाली ताईं सुख सां न वियो हो। बरसातुनि सबबि तबाही अञा ताईं जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿोॾि सबबि सॼे मुल्क में तबाही पखियल आहे। लखें घर ड्रही पट पइजी विया। माण्हुनि जो चौपायो माल लुड़ी वियो। फ़सुल तबाह थिया आहिनि। असां सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। मुतासिरनि खे कंहिं सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। वज़ीर आज़म पारां बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो। शहबाज शरीफ़ पारां ॿोॾि सबबि तबाह थींदड़ बीबी नाटी पिंजरा पुल खे 8 कलाकनि में बहाल कंदड़ इंजीनियर्स ऐं वर्कर्स लाइ 50 लख रुपयनि जे इनाम जो ऐलान। कमर शदाद कोट मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ समूरा वसीला इस्तेमाल करण जो फ़ैसिलो। पीपीएमपीए फरियाल टालपुर जी सदारत नऊं डेरो हाउस में अहम इजलास। काइम अली शाह, नासिर शाह, इम्तियाज़ शेख, सुहेल अनवर सियाल, नादिर मक्सी, आमिर मक्सी, बुरहान खान चांडियो ऐं कमरदीन गोपांग शरीक। ॿोॾि सटियल इलाइक़नि जी बहाली लाइ गॾियल हिकमत अमली तहत कमु करण जो फ़ैसिलो। पीपी अॻवान फरियाल टालपुर चयो त ॿोॾि मुतासिरनि जी हर सूरत में मदद कई वेंदी। पीपीएमपी अली हसन ज़रदारी जो नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। पीपीएमपी ड्रेनेज डिस्पोज़ल ज़रिए मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदड़ पाणी जे नेकाल जो मुआइनो कयो। अली हसन ज़रदारी पारां ज़िले अमलदारनि खे समूरा डिस्पोज़ल हलाए पाणी नेकाल कराइण जूं हिदायतूं। संदसि चवणु आहे त शहर जे कुझु इलाइक़नि में बरसाती पाणी मौजूदु आहे। फर्ज़नि में कोताही बर्दाश्त न कई वेंदी। जामशोरे में पावर हाउस भरिसां बरसाती पाणी में ॿुॾी 2 औरतूं फौत थी वयूं। फौतण भागुली मारवी जा मर्द घर पहुचण ते कोहराम। कैरपुर जे उस्तागाही मोहल्ले में बरसाती पाणी में ॿुॾी वियल 4 वरहनि जी ॿाड़ी राज़िल लाशारी हयाती विञाए वेठी। बलूचिस्तान में 24 कलाकनि दौरान ॿोॾि सबबि वधीक हिकु ॿाड़ो फौतियुनि जो अंग 260 थी वियो। सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी मूजिबि फौतियुनि में 125 मर्द, 59 औरतूं ऐं 76 ॿारड़ा शामिल आहिनि। बरसातुनि सबबि कोइटा, बूलान, ज़ोब ऐं ॿियनि शहरनि में माण्हू फौत थिया आहिनि। 2,59,063 जानवर मरिया आहिनि। ज़ख़्मियुनि में 86 मर्द, 35 औरतूं ऐं 43 ॿारड़ा शामिल आहिनि। सूबे में 63,068 घरनि खे नुक़सान पहुतो। बरसातुनि सबबि 1500 किलोमीटर रोड खे नुक़सान पहुतो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 18,000 घर मुकमल तौर तबाह थी विया आहिनि। कराची में भाॼियुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। फ़ी किलो बसर जी क़ीमत 200 खां 240 रुपया थी वई। पटाटा 80 खां 100 ऐं टमाटा 300 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो थियण लॻा। धाणा ऐं फूदनो 50 रुपया किलो विकिरो थियण लॻो। भिंडी 300 ऐं गोभी 200 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकामण लॻी। शिकारपुर में एसएचओ लखी जो पीउ क़त्ल। नबी शाह पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे एसएचओ लखी गुलाम शाह जे पीउ खे ज़ख़्मी करे फरार थी विया। ज़ख़्मी सैद नबी शाह सिविल अस्पताल में दम धुनी हवाले कयो।
तने मस्ती में पुटन तशद्दुद करे पीउ खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मजारो कांधड़ो में पुटन पीरसन अरबाब कांधड़ो खे तशद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। जवाबदार पीउ खे क़त्ल करण बाद लाश ओताक ते फिटो करे विया। इतला ते पुलिस पहुची जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गौसपुर भरिसां हथियारबंद चौकीदार खे अगवा करे विया। ॻोठ खान मोहम्मद ॾाहणी वेझो मच्छी जे फार्म ते हथियारबंदनि जी का चौकीदार वहीद ॾाहणी खे अगवा करे फरार थी विया। एशिया कप के सुपर 4 मरहले में रिवायती हरीफ भारत मुक़रर 20 ओवर्स में 181 रन ठाहे वरितियूं। पाकिस्तान के 182 रन जो हदफ।